नवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है। तंगवाणी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में उड़ी जी वबा ते ज़ाब्तो न आयो आहे। उड़ी विगे वधीक हिकु मासूम ॿारड़ो फौत थी वियो आहे। फौती ॿारड़े मीर जे घर में कोहराम मची वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, अवां ताईं पहुचाईंदा हलूं। तंगवाणी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में उड़ी जी वबा ते ज़ाब्तो न आयो आहे। सिहत खाते उड़ी ते ज़ाब्तो आणण लाइ के उपाउ न वरिता आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं साबिर बहलकानी खां। जी साबिर, अपडेट कजो। जी बिल्कुल, तंगवाणी में जो आहे सो उड़ी वगे 3 सालनि जो मीर पुट दीदार कलोड़ो जो आहे सो फौत थी वियो। जॾहिं त जो आहे सो 2 महीननि अंदरि जो आहे तंगवाणी ऐं जो आहे सो एरिया जे अंदरि 30 खां वधीक ॿारड़ा जेके आहिनि फौत थी विया आहिनि। उड़ी जा अञा जारी आहिनि। जॾहिं त काफ़ी ॿारड़ा जेके आहिनि हिन वक़्तु बि जो आहे सो बीमारी वगे मुब्तला आहिनि। प्राइवेट अस्पतालूं जेको आहे सो भरियूं पियूं आहिनि। मरीज़नि खां वारसनि जो चवणु आहे त जेको आहे सो असां पंहिंजे इंतिज़ामिया खे चई थकी पियूं, पर को बि अमल दवा नथो थिए। हिननि मुतालबो कयो त डॉक्टरनि जी टीम जोड़े जेको आहे सो अची करे चकास करे असांजे ॿारनि खे वैक्सीन लॻायूं वञनि, वधीक नुक़सान खां बची सघूं। जी महिरबानी जी अपडेट करण लाइ।